अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि। उमेद तव्हां सभई ठीकु हूंदा। अच्छा, SPSC जेको इम्तिहान कंडक्ट कयो सिंधी लेक्चरर जो तारीख़ 25 अप्रैल 2024 ते उन में कुझु सवाल जेके आहिनि उहे कंट्रोवर्शियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ नज़रिया ऐं पंहिंजा राया उन्हनि जे जवाबनि जे लाइ ॾियनि था पिया। ठीकु आहे। ऐं इहा ॻाल्हि यादि रखिजो त SPSC अञा ताईं की न ॾिनी आहे त जंहिं मां तव्हां हिकिड़े कंहिं ऑप्शन खे सही करार ॾेई छॾियो। हिकिड़ो माण्हू जेको आहे उहे पंहिंजा पंहिंजा हर को नज़रिया थो ॾिए। हिकिड़ो उन्हनि मां इहो सुवालु हुयो त सचल सरमस्त जूं मसनवियूं घणियूं लिखियल आहिनि। के चवनि था 6 आहिनि, के चवनि था 8 आहिनि, के चवनि था 10 आहिनि। अॼु असां इन खे ॾिसंदासीं ऐं मां जेको जवाबु पेश कंदुसि उन जा मां सबूत ॾींदुसि, छो त सबूतनि खां सवाइ को बि ॿियो असां वटि हल न आहे। ठीकु आहे। ऐं उहा ई असां उन मां ई असांखे दिलिजाए थींदी त सही जवाबु कहिड़ो आहे। अच्छा, इहो यादि रहे त मां इहो पेपर जेको आहे उहो सॉल्व करायो जेको मुंहिंजे यूट्यूब चैनल ते रखियलु आहे। उन में मां जवाबु इहो ॾिनो हो त 8 लिखियल आहिनि। ठीकु आहे। ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जा राया बि तव्हां सां मां शेयर कयां थो। अच्छा, हिन खां पहिरियां मां हिकिड़ो ॿियो वीडियो बि जेको आहे उहो अबड़े उगाम जे जेको सुवालु हुयो उनजो बि ठाहे हिकिड़ो विथ प्रूफ्स पंहिंजो साबितुनि सां गॾु उहो बि अपलोड करे छॾियो आहे। उहो बि तव्हां ज़रूरु वीडियो ॾिसिजो। अच्छा, शुरू कयूं था। हिन में मां स्क्रीन खे हटायां ताकी असांखे सभु किसो सम्झ में अची वञे। अच्छा, हिते ॾिसो सवाल नंबर 22 आहे सचल सरमस्त जे मसनवियुनि जो कुल तादादु केतिरो आहे। 7, 8, 9, 10। ठीकु आहे। हाणे अॻिते हलूं था। थोरो ॿियनि जा राया ॾिसूं असां। हे फेसबुक तां सिंधी अदब जी ॼाण, हाणे उन में जेको आहे उहो ॾिसूं था। अॻिते था हलूं। हाणे हिते चोथों नंबर ॾिसो। सचल सरमस्त जी मसनवियुनि जो कुल तादादु घणो आहे। जवाब में 7, 8, 9 ऐं 10 लिखियल आहिनि। जॾहिं त मसनवियुनि जो कुल तादादु 6 आहे जिन में दर्दनामो, राज़नामो, तारनामो, इश्कनामो, वसलतनामो ऐं गदाज़नामो शामिल आहिनि। साकीनामे में कता आहिनि, वदतनामे में सिंधी बैत आहिनि ऐं मर्गनामे में सर मालकूस जा बैत आहिनि। यानी कुल मसनवियूं 6 आहिनि जेको ऑप्शन मौजूदु न आहे। अॻिते हलूं था असां। अॻिते हाणे हे हिकिड़ो नीह जा नारा किताब आहे, इहो नोट कयो। थोरो इन जो पढ़ो इन जे बारे में। नीह जा नारा हिन किताब में सचल सरमस्त जी साकी नामे ऐं फारसी मसनवियुनि जो मंज़ूम तर्जुमो ॾिनल आहे जेको प्रोफेसर डॉक्टर अता मोहम्मद हामी कयो आहे ऐं उन जी सहेड़ में समूह डॉक्टर नवाज़ अली शौक़ कई आहे। डीमी साइज़ में वग़ैरह इहो अॻिते इहो लिखियलु आहे। हाणे माना किताब जो ॾिसियो त लेखक केरु आहे, डॉक्टर अता मोहम्मद हामी, ऐं जेको उनजो सहेड़ण आहे माना जेको उन ते इन ॿिए कमु कयो आहे उहो अली नवाज़ शौक़ आहे। ॾाढा ॿई बहितरीनु जेके आहिनि सो दानिश्वर गुज़रिया आहिनि ऐं इन्हनि जो कमु जेको आहे असांखे हिकिड़ो अथेंटिक लॻंदो। ॾिसूं था त अॻिते छा थो थिए। हाणे अचो ही वेबसाइट ॾिसो, सिंधी अदबी बोर्ड जी वेबसाइट आहे। हाणे इहो ई किताब जो नालो नीह जा नारा। ठीकु आहे। मुसनिफ़ हाणे डॉक्टर अली नवाज़ शौक़ इन किताब में कुझु ॻाल्हियूं लिखे थो। हाणे हे किताब जा शुरू वारा पेज आहिनि इहे। ठीकु आहे। हे पब्लिशर पारां। उन खां पोइ जेको ही जेके ॻाल्हियूं आहिनि इहे हाणे अथव डॉक्टर अली नवाज़ शौक़ जूं। ठीकु आहे। हाणे इन में ॾिसो फारसी में सचल साईं जो कुल 8 फारसी में सचल साईं जूं कुल 8 मसनवियूं मौजूदु आहिनि जिन मां 7 मसनवियुनि जो मंज़ूम तर्जुमो ॾिनो वियो आहे। यानी ही ॻाल्हि थो करे उन किताब जी जेको मथे असां ॾिसियोसीं त उन में 7 जो ॾिनो अथई। अफ़सोस जो हामी मरहूम खे मौत मोहलत न ॾिनी, तंहिं करे मसनवी वसलतनामा जो तर्जुमो थी न सघियो। मतिलबु घणियूं ॿुधायईं? 8 ॿुधायईं न। यानी इहो यादि रखिजो त 8। अॻिते था हलूं असांजा। इन खां हीअ त थी वई हिकिड़ी साबिती। हाणे हिकिड़ी हीअ ॿी बि कंहिं वेबसाइट तां खयल आहे। हाणे इन में ॾिसो लिखियलु आहे त हेठियूं मसनवियूं पिणु शाया करायूं। हाणे इन में 6 मसनवियूं 1, 2, 3, 4, 5, 6 ॼाणायल आहिनि। वरी हेठी लाइन ॾिसो, चए थो त सचल सरमस्त जूं उर्दू तर्जुमे सां बि मसनवियूं शाया करायई जिन में वहदतनामा, वसलतनामा ऐं 3 ग़ज़ल बहर तवील जेके आहिनि उहे शामिल आहिनि। यानी 6 ऐं जेके आहिनि सो हे 2 हितां हे थो गॾे, 3 थो गॾे हे जेके आहिनि सो टोटल 9 थियनि थियूं। ख़ैर अॻिते था हलूं अञा असां।
ही किताब जेको आहे इहो प्रोफेसर सरवर सेफ जो आहे, ठीकु आहे, प्रोफेसर सरवर सेफ जो। हाणे पहिरियों सुवालु ॾिसो, सुवालु आहे सचल साईं जे मसनवियुनि जा नाला ॿुधायो। हाणे 1 2 3 4 5 6 7 8 घणियूं थियूं? 8 थियूं। ऐं अॻिते वरी इहे जेके आहिनि सो इन जे बारे में सुवाल आहिनि, यानी प्रोफेसर सरवर सेफ बि चवे थो 8 आहिनि, ठीकु आहे। ऐं असां घणो ऑथेंटिक हिन खे मञींदासीं। मिसाल जेको हिन ते किताब डॉक्टर अली नवाज़ शौक़ लिखियो आहे उन ते, माना इन जो जेको आहे अता मोहम्मद मथे जेको पढ़ी आयासीं असां हामी, इन जो ऐं हिन जो प्रोफेसर जो कमु, इहे बि चवनि था 8। प्रोफेसर सरवर जेको आहे प्रोफेसर सरवर सेफ उहो बि चवे थो 8, त इन जो सही ऑप्शन बि 8 हुजणु खपे, ठीकु आहे। हाणे हिकिड़ी इहा जेका आहे मां पंहिंजी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं प्रूफ सां गॾु रखी, त इन जो सही ऑप्शन 8 ई थी सघे थो। ही हुयो असांजो शॉर्ट वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।